दोस्तो तव्हां ॿुधो हूंदो या ॾिठो हूंदो जॾहिं कोई बि सक्सेसफुल माण्हू कामयाबु माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि त कंहिं ॿिए माण्हू खे बि उनजो हू भागीदार ठाहींदा आहिनि एज़ अ रोल मॉडल भई असांखे कंहिं मां प्रेरणा मिली जीअं मां चवां मूंखे फलाणे टीचर्स खे ॾिसी करे सुठो टीचर थियण जी प्रेरणा मिली त इहो मुंहिंजो रोल मॉडल हुयो। अहिड़े नमूने हर हिकु खेत्र में तमामु सुठा माण्हू कमु कंदा आहिनि जेके उहे ॿियनि खे प्रेरणा ॾींदा आहिनि कुझु सुठो करण जी। भारत में बि जेके तमामु सुठो कमु करनि था कंहिं बि खेत्र में, स्पोर्ट्स हुजनि, मेडिसिन हुजे, समाज सेवा हुजे, पब्लिक सर्विस हुजे, बिज़नेस हुजे, त उन्हनि खे उन्हनि जी शेवाउनि खे रिकॉग्नाइज़ करण लाइ उते नेशनल अवार्ड ॾिना वेंदा आहिनि जंहिंखे पद्मा अवार्ड चइबो आहे। त हिन सिंधी ॿोली ओताक जी ख़ासि एपिसोड में असां कुझु अहिड़नि शख़्सियतुनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं, उहे सिंधी शख़्सियतूं आहिनि जिन खे पद्मा अवार्ड मिलिया आहिनि भारत में, इन उमेद सां त उन्हनि जे बारे में ॿुधी करे तव्हांखे बि कुझु सुठो करण जी प्रेरणा मिलंदी, सुठो हिकु खिलाड़ी थियण जी प्रेरणा मिले, सुठो मेडिकल डॉक्टर थियण जी प्रेरणा मिले, सुठो धंधो करण वारी प्रेरणा मिले, या दानवीर थियण जी प्रेरणा मिले, या पब्लिक सर्वेंट थियण जी। त मुंहिंजी इहा उमेदु आहे त हीअ एपिसोड ॿुधण खां पोइ तव्हांखे प्रेरणा मिले, अहिड़ो मुंहिंजो मक़सदु आहे। त सिंधी ॿोली ओताक जी तरफ़ां इहा ख़ासि पेशकश आहे, सिंधी शख़्सियतूं जिन खे भारत में नेशनल अवार्ड्स मिलिया आहिनि। हीउ एपिसोड ठाहिण में मूंखे गांधीधाम आदिपुर जे दोस्त दीपक रामचंदाणी जो ॾाढो सपोर्ट मिलियो आहे, मां हुनजो बि घणो शुक्रगुज़ार आहियां। पद्मा अवार्ड चइनि क़िस्मनि जा थींदा आहिनि, भारत रत्न सभिनी खां मथे, पद्म विभूषण, उनखां पोइ पद्म भूषण, ऐं आख़िर में पद्मश्री। मां चवंदुसि त पद्मश्री बि हासिलु करण लाइ तमामु घणी जाखोड़ करणी पवंदी आहे, ॾाढी महिनत करणी पवंदी आहे, तमामु सुठो कमु करणो पवंदो आहे जंहिंजो असरु हज़ारे लखे करोड़े माण्हुनि ते थिए थो। इन क़िस्म जे हासिलात खां पोइ ई पद्मश्री या पद्म भूषण, पद्म विभूषण ऐं इहे सभु मिलनि था अवार्ड्स। त अॼु असां हिननि जे बारे में ॻाल्हाईंदासीं। हर साल उहे ॾिना वेंदा आहिनि। हिननि जी शुरूआति जेका आहे 1954 में 1954 में थी हुई। पद्मा अवार्ड खटंदड़ सिंधी अज़ीम शख़्सियतुनि जे बारे में ॻाल्हाइण खां पहिरीं मां चाहींदुसि त तव्हां थोरो में यादि रखूं त असांजी जेका सभ्यता आहे, सिंधु सभ्यता, तमामु प्राचीन पुराणी सभ्यता आहे। इंडस वैली सभ्यता चइबो आहे जंहिंखे, सिंधु माथरीअ जी सभ्यता। उते केतिरा ई विद्वान स्कॉलर्स पैदा थिया आहिनि, लीडर्स निकिता आहिनि उतां, तमामु सक्सेसफुल बिज़नेसमैन निकिता आहिनि जिन दुनिया भर में वापारु कयो, ऐं उतां असांखे वरसे में तमामु शाहूकार लिटरेचर मिलियो आहे, साहित्य मिलियो आहे, शाह सचल सामीअ जी कविता मिली आहे, ऐं घणो ई कुझु आहे। त असांजो वरसो तमामु रिच आहे, शाहूकार वरसे जा असां भागी आहियूं। तव्हांखे ख़बर आहे 1947 में सिंधी हिंदुनि खे ख़ासि करे छॾिणो पियो सिंध, जॾहिं भारत जो विरहाङो थियो। उनखां पोइ हू सभु दर बदर थी विया, किथे किथे भिटकिया इंडिया में, भारत में ऐं दुनिया भर में एक्चुअली। तंहिं हूंदे बि हुननि उहे सभु दुख सूर छॾे करे समाज में तमामु वॾा कम कया। उन्हनि जो ई नतीजो आहे जो 20 खां बि वधीक सिंधियुनि खे अॼु ताईं इहे इनाम भारत सरकार जी तरफ़ां मिलियल आहिनि। त भारत जे विरहाङे खां पोइ टिड़ियल पिखड़ियल सिंधियुनि कीअं भारत जे विकास में पंहिंजो वॾो हथु ॾिनो आहे, उहे इनामनि जे तरीक़े असांखे हिकु क़िस्म जो मिसाल थो ॿुधाए। ऐं असां केतिरनि ई खेत्रनि में कंट्रीब्यूट कयो आहे, जीअं त उद्योग ऐं वापार में, दवाउनि में डॉक्टर, तमामु वॾा डॉक्टर थिया आहिनि, तमामु वॾा साइंटिस्ट थिया आहिनि। सिनेमा में ऐं आर्ट में, कला जे क्षेत्र में बि असांजो वॾो कंट्रीब्यूशन आहे। शिक्षा, तइलीम ऐं साहित्य जे खेत्र में बि सिंधियुनि जो वॾो कंट्रीब्यूशन आहे। हिन इनामनि जो तव्हां जॾहिं अॻियां ॾिसंदा, ज़िक्र कंदासीं असां, त ॾिसंदा अलॻि अलॻि खेत्रनि में सिंधी माण्हुनि कीअं कंट्रीब्यूट कयो आहे, उहो तव्हांखे ॾिसणु ईंदो। भारत में सिंधियुनि खे कुल 25 खां बि वधीक इनाम मिलियल आहिनि। उन में हिकु भारत रत्न, जेको तमामु हाईएस्ट अवार्ड आहे, तमामु ऊचो अवार्ड आहे, सभिनी खां ऊचो अवार्ड आहे। ॿियो आहे हिकु पद्म भूषण विभूषण, 6 पद्म भूषण खटण वारा आहिनि, ऐं 18 खां वधीक माण्हुनि खे पद्मश्री अवार्ड मिलियो आहे। ऐं अलॻि अलॻि खेत्रनि में जीअं मूं चयो उन्हनि खे अवार्ड ॾिनो वियो आहे। जीअं 6 मेडिसिन में अवार्ड ॾिना विया आहिनि, 6 फ्रीडम स्ट्रगल सोशल सर्विस पब्लिक सर्विस जे लाइ ॾिना विया आहिनि, 4 सिनेमा ऐं कला जे लाइ ॾिना विया आहिनि, 3 तइलीम ऐं साहित्य जे क्षेत्र में ॾिनल आहिनि, 2 बिज़नेस वापार टेक्नोलॉजी क्षेत्र में आहिनि, ऐं स्पोर्ट्स में बि, डिफेंस में बि 2 अवार्ड सिंधियुनि खे मिलियल आहिनि। इंडिया जो जेको हाईएस्ट सिविलियन ऑनर आहे, भारत रत्न, उहो हिकु ई सिंधी खे अॼु ताईं मिलियो आहे, जेको लाल कृष्ण आडवाणी खे मिलियल आहे। उन्हनि खे 2024 में
भारत रत्न अवॉर्ड ॾिनो वियो। हुननि जो जनमु नवंबर 1927 में कराची सिंध में थियो ऐं हू हिकिड़ा ई सिंधी आहिनि जेके भारत जे डेप्यूटी प्राइम मिनिस्टर जे उहिदे ताईं बि पहुता। 2024 मार्च में प्रेसिडेंट जेका आहिनि इंडिया जा प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू उन्हनि खे भारत रत्न अवॉर्ड संदनि जे घर में ॾिनो। लाल कृष्ण आडवाणीअ जे लाइफ जो थोरो ज़िक्र हिते कयूं था असां त पॉलिटिकल कैरियर हुननि जो तमामु वॾो रहियो आहे। हू 2002 खां 2004 ताईं डेप्यूटी प्राइम मिनिस्टर रहिया भारत जा। उन खां पहिरीं होम मिनिस्टर रहिया, उन खां पहिरीं इंफॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर रहिया ऐं तमामु घणे वक़्त ताईं भारतीय जनता पार्टी जा प्रेसिडेंट हुआ। उन्हनि खे ॿिया इनाम मिलियल आहिनि। भारत रत्न 2024 में मिलण खां सवाइ पद्म विभूषण उन्हनि खे 2015 में ॾिनो वियो ऐं हू 50 नंबर आहे उन्हनि जो भारत रत्न। माना अॼु ताईं सिर्फ़ु 50 माण्हुनि खे भारत रत्न मिलियो आहे। उन्हनि मां हिकु लाल कृष्ण आडवाणी आहे। उन्हनि जो भारत जे राजनीति में तमामु वॾो योगदान आहे, ख़ासि करे भारतीय जनता पार्टी जे अॻियां अचण में ऐं पावर में अचण में संदन तमामु वॾो रोल रहियो आहे। पद्म भूषण जेकॾहिं ॾिठो वञे जेके डिस्टिंग्विश सर्विस ऑफ हाई ऑर्डर उहे 6 सिंधियुनि खे मिलियल आहे। उहे आहिनि डिफेंस, लिटरेचर, मेडिसिन, सोशल सर्विस, ऑन्कोलॉजी ऐं स्पोर्ट्स क्षेत्र। हुन में असां पहिरीं ज़िक्र था कयूं संतू जवाहरमल शहाणी। हुननि खे 1962 में पद्मश्री मिलियो ऐं 1965 में पद्म भूषण मिलियो। हू पहिरियां डायरेक्टर जनरल हुआ इंडियन ऑर्डिनेंस फैक्ट्री, जिते हथियार ठाहिबा आहिनि उहा इंडियन ऑर्डिनेंस फैक्ट्री चइबी आहे। उन्हनि जा हू पहिरियां डायरेक्टर जनरल हुआ ऐं ख़ासि करे भारत ऐं चीन जे विच में जेका जंग थी हुई 1962 में उन्हनि में संदन जो वॾो कंट्रीब्यूशन हुयो, हिसो हुयो ऐं 1965 में जेका इंडिया पाकिस्तान जी लड़ाई थी उन में बि संदन हिसो हुयो, छाकाणि त उहो डिफेंस सां रिलेटेड हुआ। हुननि मैकेनिकल इंजीनियरिंग स्टडी कई हुई लंडन जे इंपीरियल कॉलेज में, जेको दुनिया जे तमामु बहितरीन कॉलेजनि मां हिकु जॻह आहे। ऐं हुननि जा ब्रदर राम शहाणी जेके हुआ उहे फर्स्ट चेयरमैन एंड मैनेजिंग डायरेक्टर हुआ अशोक लेलैंड, जेका तमामु वॾी इंजीनियरिंग कंपनी आहे, व्हीकल्स ठाहींदी आहे, ट्रक्स ऐं बसिस वग़ैरह। ऐं संदसि ॿियो भाउ भगवान शहाणी जेको उहो बि मिलिट्री में हो, ब्रिगेडियर हो ऐं पद्मश्री अवॉर्ड उन्हनि खे बि मिलियल हो। त हीअ हिकु परिवार आहे जंहिंजो भारत जे आज़ादी खां पोइ जे इतिहास में पब्लिक सर्विस में तमामु वॾो हिसो रहियो आहे। ऐं सभई ब्रदर्स जेके हुआ, सभई भाउर, टई भाउर, उहे इंग्लैंड में इंजीनियरिंग जी पढ़ाई करे वापसि भारत में अची उन्हनि पंहिंजी शेवा ॾिनी। 1969 में 1969 में पद्म भूषण कृष्णा कृपलाणी खे ॾिनो वियो। कृष्णा कृपलाणी फ्रीडम फाइटर ऐं राइटर हुआ ऐं पार्लियामेंटेरियन हुआ। 1907 में कृष्णा कृपलाणी जो जनमु थियो कराचीअ में ऐं हुननि लॉ जी पढ़ाई कई, वकालत जी पढ़ाई कई ऐं इकोनॉमिक्स जो जेको तमामु वॾो स्कूल आहे दुनिया में, लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स, उते बि हुननि पढ़ाई कई ऐं पोइ वापसि अची करे हुननि आज़ादीअ जी लड़ाईअ में बहिरो वरितो। कुझु वक़्त ताईं हुननि खे जेल में रखियो वियो ऐं हू पोइ शांति निकेतन विया, जेको तव्हांखे ख़बर हूंदी त रविंद्रनाथ टैगोर शांति निकेतन यूनिवर्सिटी ठाही हुई। उते वञी हुननि कमु कयो, पढ़ायो, विश्व भारती यूनिवर्सिटी चवंदा आहिनि हुनखे। उते 1933 खां वठी 1946 ताईं हुआ, 1933 टू 1946 ताईं। हुननि नंदिता सां शादी कई, जेका रविंद्रनाथ टैगोर जे कुटुंब जी छोकिरी हुई ऐं पोइ जे बी कृपलाणी ऐं जवाहरलाल नेहरू जे चवण ते हुननि इंडियन नेशनल कांग्रेस ज्वाइन कई ऐं उन में हू घणा ई साल जनरल सेक्रेटरी रहिया। कृष्णा कृपलाणी जा किताब बि लिखियल आहिनि, ख़ासि करे टैगोर जे मथां, गांधी लाइ ऐं गांधीअ जे मथां ऐं भारतीय साहित्य जे मथां। हू 1974 खां 1980 ताईं भारत जी राज्यसभा जा मेंबर हुआ। डॉक्टर लखूमल एच हीरानंदाणी, उन्हनि खे 1972 में 1972 में पद्म भूषण ॾिनो वियो, ख़ासि करे उन्हनि जी जेका मेडिसिन में कंट्रीब्यूशन आहे उन लाइ। ENT चवंदा आहिनि, ईयर नोज़ एंड थ्रोट जेका एरिया आहे उन में सर्जरी में ख़ासि करे उन्हनि जी महारत हुई ऐं हू पहिरियां भारतीय आहिनि ऐं दुनिया में 5 नंबर आहिनि जंहिंमें जिन खे अमेरिका जो हिकु गोल्डन अवॉर्ड ऑफ अमेरिकन अकेडमी ऑफ ओटोलेरिंगोलॉजी हेड एंड नेक सर्जरी लाइ ॾिनो वियो। हू तमामु सुठा समाज सेवक बि हुआ ऐं हुननि हीरानंदाणी फाउंडेशन ट्रस्ट जी बर्पा कई, जेके स्कूल हलाईंदा आहिनि भारत में ऐं ऑर्गन ट्रेड जे ख़िलाफ़ हुननि मुहिम बि हलाई। हुननि जी फैमिली 1937 में भारत में मुंबईअ में शिफ्ट थी, तॾहिं त अनडिवाइडेड इंडिया हुई, पर हू मुंबई में शिफ्ट थिया
जिते हुननि टोपीवाला नेशनल मेडिकल कॉलेज मां डिग्री हासिल कई ऐं 96 सालनि जी उमिरि ताईं हू ज़िंदा रहिया ऐं समाज में शेवा ॾिनऊं, जिन जे लाइ खेनि पद्म भूषण अवार्ड 1972 में मिलियो। नारायण दास मलकाणी खे 1973 में पद्म भूषण अवार्ड मिलियो। नारायण दास मलकाणी सोशल वर्कर हुआ, सामाजिक कार्यकर्ता हुआ ऐं भारत जी आज़ादीअ में हुननि जो योगदान हो। हू गांधी सां काफ़ी नज़दीक सां कमु कंदा हुआ। पहिरीं त टीचर हुआ, पर पोइ कांग्रेस ज्वाइन कयूं ऐं गांधी सां गॾु हुननि सिंध में ख़ासि करे कांग्रेस खे मज़बूत करण में संदन वॾो हथ हो। जीअं त हुननि अला बख़्श करे हिकु माण्हू हो जिन खे कांग्रेस जे फेवर में हुननि आंदो, पीर पगोड़ो जिन जो ॾाढो असर हो सिंध में, उन्हनि खे बि हुननि कांग्रेस तरफ़ कयो ऐं भारत जी आज़ादीअ जी लड़ाईअ में उन्हनि खे जोड़ियो। हू 2 टर्म्स राज्यसभा जा मेंबर रहिया भारत में ऐं संदन वॾो भाउ के.आर. मलकाणी बि नोटेड पब्लिक फिगर आहे। डॉक्टर सुरेश हरिराम आडवाणी हिकु अज़ीम शख़्सियत आहे सिंधियुनि जी। हू मेडिकल फील्ड सां जुड़ियल आहिनि, ख़ासि करे कैंसर जे ट्रीटमेंट लाइ संदन ॾाढो वॾो कॉन्ट्रीब्यूशन आहे भारत में। उन लाइ उन्हनि खे न फ़क़ति पद्मश्री 2002 में ॾिनो वियो, पर पद्म भूषण बि 2012 में ॾिनो वियो। कराची में संदन जनम थियो 1947 में 1 अगस्त ते, जस्ट डेज बिफोर पार्टीशन। ऐं डॉक्टर सुरेश आडवाणी जी फैमिली भारत में आई, देवलाली नासिक में अची रहिया, पोइ बम्बईअ में रहिया। पाण ख़ुदि पोलियो जा अनफॉर्चुनेटली शिकार थिया हुआ 8 साल जी उमिरि में, पर हिकु जूझंदड़ शख़्सियत आहिनि डॉक्टर आडवाणी। पंहिंजे बीमारीअ खे न फ़क़ति हारायूं, पर मेडिसिन में रिसर्च कयूं ऐं बम्बईअ में स्टडी कयूं ऐं अॼु भारत जा फॉरमोस्ट तमामु वॾा कैंसर स्पेशलिस्ट ॻणिया वेंदा आहिनि डॉक्टर आडवाणी। ऐं ख़ासि करे हुननि बोन मेरो ट्रांसप्लांटेशन में, फ्रेड हचिसन कैंसर रिसर्च अमेरिका में सियाटल में रिसर्च कई ऐं तंहिंखां पोइ टाटा मेमोरियल सेंटर ऐं सुश्रुत हॉस्पिटल सां हू जुड़ियल रहिया आहिनि। तमामु अज़ीम शख़्सियत भारत में सिंधियुनि जी सुरेश आडवाणी, डॉक्टर सुरेश आडवाणी। पंकज आडवाणी सिंधियुनि मां तमामु विरले असांखे वॾा खिलाड़ी ऐं स्पोर्ट्स पर्सन्स मिलिया आहिनि, स्पोर्ट्स शख़्सियत मिलियूं आहिनि। उन्हनि मां हिकु आहे पंकज आडवाणी, जिन खे बि 2009 में पद्मश्री मिलियो ऐं 2018 में पद्म भूषण मिलियो। हू 27 दफ़ा वर्ल्ड बिलियर्ड्स जा चैंपियन थी रहिया आहिनि, स्नूकर जा ऐं बिलियर्ड्स जा चैंपियन थी रहिया आहिनि। 1985 में संदन जनम पुणे में थियो। पंकज आडवाणी तमामु बहितरीन ऐं दुनिया जा मञियल बिलियर्ड ऐं स्नूकर प्लेयर आहिनि। 20 बिलियर्ड वर्ल्ड टाइटल्स, इन में इंटरनेशनल बिलियर्ड एंड स्नूकर फेडरेशन वर्ल्ड बिलियर्ड्स चैंपियनशिप 7 स्नूकर वर्ल्ड टाइटल्स ऐं अलाए घणा उन्हनि खे इनाम मिलियल आहिनि। पद्मश्री ऐं पद्म भूषण खां सवाइ संदन खे अर्जुन अवार्ड, जेको ख़ासि रांदियुनि लाइ ॾिनो वेंदो आहे, स्पोर्ट्स में ॾिनो वेंदो आहे, ऐं मेजर ध्यानचंद खेल रत्न 2006 में मिलियल आहे। अर्जुन अवार्ड 2004 में मिलियल आहे। त सिंधियुनि जे लाइ ही ॾाढी वॾी फ़ख्र जी ॻाल्हि आहे त पंकज आडवाणी जहिड़ो सिंधी खिलाड़ी दुनिया जे स्टेज ते हेतिरो कामयाबु रहियो आहे, ख़ासि करे बिलियर्ड्स ऐं स्नूकर जी रांदि में। हाणे अचो त उन्हनि सिंधियुनि जो ज़िक्र कयूं जिन खे पद्मश्री अवार्ड मिलियल आहे। केतिरनि ई सिंधियुनि खे साहित्य, लेखक, लिटरेचर सां रिलेटेड, सोशल सर्विस, समाज सेवा, धंधो वापार, मेडिसिन, अलॻि अलॻि क्षेत्रनि में सिंधियुनि खे पद्मश्री अवार्ड मिलियो आहे। 1957 में 1957 में आत्माराम चेलाणी खे पब्लिक सर्विस लाइ पद्मश्री अवार्ड ॾिनो वियो ऐं 1954 में त ही अवार्ड शुरू थिया हुआ। माना जल्दी ई उन्हनि खां पोइ आत्माराम चेलाणी शायदि पहिरियों सिंधी हूंदो जंहिंखे पद्मश्री अवार्ड मिलियो ऐं हू आंध्र प्रदेश में पब्लिक सर्वेंट हुआ, सिविल सर्वेंट हुआ ऐं उन्हनि जी जेका शेवा तमामु सुठी हुई, सदन सर्विस जो रिकॉर्ड तमामु सुठो हो, इन करे उन्हनि खे पब्लिक सर्विस जे लाइ, सिविल सर्विस जे लाइ, जंहिंखे IAS सर्विस चइबो आहे, आत्माराम चेलाणी खे पद्मश्री अवार्ड ॾिनो वियो। जीवनलाल जयराम दास बि सामाजिक कार्यकर्ता हुआ ऐं गांधी सां तमामु घणो नज़दीक जुड़ियल हुआ, वेझा हुआ गांधीअ जे। 1919 में संदन जनम थियो, जैकबाबाद में, जेको हाणे पाकिस्तान में आहे। हरिजन सेवा संवर्ग, जेके ख़ासि करे गांधी जो कमु हरिजन सेवा जे लाइ हो, पोयनि वर्गनि खे, पोयनि कतारुनि में समाज में रहंदड़ माण्हुनि खे अॻियां आणण में, उन्हनि जी शेवा करण में संदन वॾो कॉन्ट्रीब्यूशन हो। उन्हनि गांधी आश्रम, जेको रतो डेरो सिंध में जॻह आहे, उते उन्हनि जा इंचार्ज हुआ ऐं पंहिंजूं शेवाऊं ॾिनऊं। भारत जी जेका 1942 में 1942 में क्विट इंडिया मूवमेंट थी, उन में बि संदन जो बहिरो वरितल हो ऐं उन्हनि खे 3 सालनि ताईं जेल में रहणो पियो। वरी जॾहिं उन्हनि खे छॾियो वियो त 1945 में हुननि वापसि आश्रम ज्वाइन कयो
भारत जे विरहाङे खां पोइ जयरामदास, जीवनलाल जयरामदास, ख़ासि करे जेके निर्वासी सिंधी हुआ या ॿिया हुआ, उन्हनि खे हेल्प करण लाइ ऐं हरिजननि खे सेटल करण लाइ कमु कयो। अहमदाबाद में साबरमती आश्रम आहे, जंहिंखे हरिजन आश्रम बि चइबो आहे, उते उन्हनि वॾी शेवा कई ऐं सेक्रेटरी रहिया उन आश्रम जा केतिरा ई साल, 1948 खां वठी। ऐं उन्हनि शेवाउनि जे बदिले उन्हनि खे पद्मश्री अवॉर्ड 1970 में समाज सेवा जी खेत्र में ॾिनो वियो। ब्रिगेडियर भगवान जवाहरमल शाहाणी खे सिविल सर्विस जे लाइ इनाम मिलियो 1973 में पद्मश्री, ऐं उन्हनि जो ब्रदर, मां अॻियां ॻाल्हि कई त उन्हनि खे बि इनाम मिलियल आहे। प्रोफेसर राम पंजवाणी, सभिनी सिंधियुनि खे ख़बर आहे त संदन साहित्य में, म्यूज़िक में, कल्चर में तमामु वॾो योगदान आहे। भारत में संदन पार्टीशन खां पोइ जेको सिंधी कल्चर ऐं फोक लिटरेचर, फोक म्यूज़िक वग़ैरह खे न सिर्फ़ु हिमत ॾिनी पर पाण वॾो कॉन्ट्रीब्यूशन कयो, उन्हनि खे ध्यान में रखंदे उन्हनि खे पद्मश्री 1981 में ॾिनो वियो। प्रोफेसर राम पंजवाणी लाड़काणे में 1911 में ॼावा हुआ। हिकु कवि, फोक सिंगर, एडुकेशनिस्ट हुआ। संत कंवरराम जी लेगेसी खे अॻियां आणो, वर्से खे अॻियां आंदऊं। ऐं बॉम्बे यूनिवर्सिटी में हेड ऑफ सिंधी डिपार्टमेंट रहिया केतिरा ई साल। साहित्य अकेडमी जेको लिटरेचर में तमामु वॾो इनाम ॻणियो वेंदो आहे भारत में, उहो बि उन्हनि खे 1964 में मिलियो, ऐं ॿिया बि केतिरा ई इनाम उन्हनि खे मिलिया। सो प्रोफेसर राम पंजवाणी खे पद्मश्री 1981 में भारत सरकार जी तरफ़ां ॾिनो वियो। दादा हूंदराज दुखायल, जिन खे 1983 में लिटरेचर ऐं फ्रीडम स्ट्रगल में कॉन्ट्रीब्यूशन करण जे लाइ पद्मश्री अवॉर्ड मिलियो 1983 में। उन्हनि जो पार्टीशन खां पोइ त तमामु वॾो कमु कच्छ में हो, जिते उन्हनि तइलीमी स्कूल बर्पा कया, कॉलेज बर्पा कयाऊं, ऐं हिकु वॾा कवि हुआ। महात्मा गांधी सां काफ़ी चाह हुन, उन्हनि खे फॉलो कंदा हुआ। विनोबा भावे सां बि हुननि कमु कयो बुधान यज्ञ में। ऐं 1949 में आदिपुर में अचण खां पोइ हुननि उते स्कूल ठाहिया, सर्वोदय प्रेस स्टाबिल कई, ऐं हिकु धरती माता करे मैगज़ीन जर्नल बि शुरू कयो। उहो हिकु वॾो शाइर हुआ, तमामु वॾा शाइर हुआ, कवि हुआ। संदन कविताऊं, शेर अॼु बि स्कूलनि में पढ़ाया वेंदा आहिनि। त हिकु तमामु वॾी शख़्सियत दादा हूंदराज दुखायल सिंधियुनि जी आहे। 1983 में दादा शेवक भोजराज खे पद्मश्री मिलियो सामाजिक सेवा जे लाइ। दादा शेवक भोजराज हिकु गांधीयन हो, विद्वान हो। उन्हनि जो जनमु 1906 लाड़काणे सिंध में थियो हो, ऐं आज़ादीअ जे लड़ाईअ में बि हुननि बहिरो वरितो, सामाजिक कार्य कयो। ख़ासि करे आदिवासियुनि जे उद्धान लाइ महाराष्ट्र में कमु कयो। केतिरनि ई आज़ादीअ जे लड़ाइयुनि में उन्हनि भाग वरितो। क्विट इंडिया मूवमेंट हुजे या नॉन कोऑपरेशन मूवमेंट हुजे, साल्ट सत्याग्रह हुजे, सभिनी में गांधी सां गॾु उन्हनि हुन में भाग वरितो। उन्हनि खे अंग्रेज़नि जेल में बि विधो। हुननि हिकु बालकनि जी बाड़ी करे ॿारनि जे वेलफेयर लाइ हिकु सोसाइटी क्रिएट कई, जंहिंखे यूनाइटेड नेशंस बि रिकॉग्नाइज़ कयो ऐं भारत सरकार बि रिकॉग्नाइज़ कयो। उहो अॼु ताईं कमु करे थी। इन्हनि शेवाउनि ऐं सामाजिक कार्यनि जे करे दादा शेवक भोजराज खे पद्मश्री 1983 में मिलियो। डॉक्टर मोतीलाल जोतवाणी, उन्हनि खे पद्मश्री मिलियो 2003 में लिटरेचर ऐं एडुकेशन जे खेत्र में। दादा जोतवाणी हिकु विद्वान हुआ, गांधीयन हुआ, ऐं फेलो ऑफ हार्वर्ड डिविनिटी स्कूल हुआ। हू प्रोफेसर हुआ। 1936 में संदन जनम रोहिड़ीअ सिंध में थियो। उनजी फैमिली कुटुंब जेको आहे पार्टीशन खां पोइ, विरहाङे खां पोइ दिल्ली अची रहियो, ऐं दिल्लीअ में हुननि हिकु सिंधी भाषा ते ऐं साहित्य ते हिकु महारत हासिल कई। संदन डॉक्टरेट जो थीसिस बि सिंधीअ सां रिलेटेड हो। उन्हनि शाह अब्दुल लतीफ़ भटाई जी शेर ते, सूफ़ी कलाम ते PhD कई। 60 खां बि वधीक किताब उन्हनि अंग्रेज़ीअ में, हिंदीअ में, सिंधीअ में लिखिया, ऐं दिल्लीअ में सिंधी एजुकेशन सोसाइटी स्थापित कई, जेका स्कूल हलाइनि था। उन्हनि खे साहित्य अकेडमी जो अवॉर्ड बि मिलियल आहे, हिंदी अकेडमी जो बि अवॉर्ड मिलियल आहे, ऐं शाह अब्दुल लतीफ़ अवॉर्ड जेको इन्हनि खे गवर्नमेंट ऑफ सिंध जे तरफ़ां 2006 में मिलियो। अहिड़ा डॉक्टर मोतीलाल जोतवाणी, जेके हिकु सिंधी विद्वान हुआ, सिंधियत जा विद्वान हुआ, सिंधी भाषा ऐं साहित्य ते उन्हनि जी ॾाढी वॾी पकड़ हुई, ऐं उन्हनि जो तमामु घणो योगदान आहे सिंधी लिटरेचर ऐं ॿोलीअ ॾांहुं। त उनखे रिकॉग्नाइज़ कंदे डॉक्टर जोतवाणीअ खे 2003 में पद्मश्री अवॉर्ड ॾिनो वियो। जवाहरलाल आर गंगारमाणी हिकु अज़ीम सिंधी शख़्सियत आहे। उन्हनि खे 2010 में पद्मश्री मिलियो सामाजिक कार्य करण लाइ। हू पेशे सां इंजीनियर आहिनि, पर दानवीर बि आहिनि ऐं ग्लोबल लीडर आहिनि।
सिंधी कुटुंब में संदन जनम बम्बईअ में थियो, जिते हुननि बॉम्बे यूनिवर्सिटी मां स्ट्रक्चरल इंजीनियरिंग जी पढ़ाई कई ऐं पोइ दुबई वञी रहिया 1974 में, जिते बि हुननि ॾाढो नालो कमायो। हुननि उते अल फरा फाउंडेशन जी स्थापना कई ऐं आर.पी. गंगारमाणी चैरिटेबल ट्रस्ट जी बि स्थापना कई। उन्हनि खे भारतीय प्रवासी सम्मान बि मिलियल आहे, ऑनररी डॉक्टरेट मिलियल आहे यूनिवर्सिटी ऑफ जॉर्जिया मां। त सामाजिक कार्य, ग्लोबल लीडरशिप ऐं पंहिंजे पेशे में तमामु सुठी तरक़ी करण लाइ जवाहरलाल गंगारामाणी खे सामाजिक कार्य जे हिसाब सां खेत्र में पद्मश्री मिलियो 2010 में। डॉक्टर वीरा हिंगुराणी हिकु अज़ीम सिंधी शख्सियत हुआ। हू ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस में प्रोफेसर ऐं हेड ऑफ गायनोकोलॉजी डिपार्टमेंट हुआ ऐं वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन सां बि जुड़ियल हुआ। अमेरिका जी अमेरिकन कांग्रेस ऑफ ऑब्स्टेट्रिशियंस जा हू ऑनररी फेलो हुआ। हुननि पंहिंजे देश में मेडिकल शेवाऊं जाम साल ॾिनियूं ऐं उनखे रिकग्नाइज़ कंदे ई उन्हनि खे पद्मश्री 1984 में मिलियो। एज़ अ गायनोकोलॉजिस्ट प्राइम मिनिस्टर इंदिरा गांधी उन वक़्त जी ऐं प्रेसिडेंट प्रतिभा पाटिल जेका हुई उन्हनि खे बि सपोर्ट कयो एज़ अ मेडिकल प्रोफेशनल। त ही आहिनि सिंधी अज़ीम शख्सियत डॉक्टर वीरा हिंगुराणी, जिन खे मेडिकल साइंसिस में शेवा ॾियण जे लाइ भारत में पद्मश्री 1984 में मिलियो। डॉक्टर जी.एस. सैनाणी, उन्हनि खे 2000 में पद्मश्री अवॉर्ड कयो वियो मेडिसिन जे लाइ। हू हिकु मेडिकल प्रोफेशनल हुआ ऐं एमिरेटस प्रोफेसर आहिनि नेशनल अकेडमी ऑफ मेडिकल साइंसिस ऐं जसलोक हॉस्पिटल जा डायरेक्टर बि रहिया आहिनि। उन्हनि खे भारत जो, हिंदुस्तान जो वॾे में वॾो जेको मेडिकल अवॉर्ड थींदो आहे डॉक्टर बी.सी. रॉय अवॉर्ड, उहो बि मिलियल आहे ऐं खेनि ऑनररी ब्रिगेडियर जो रैंक बि ॾिनो वियो आहे। उन्हनि खे सिंधु रत्न अवॉर्ड बि ॾिनो वियो आहे। इंडियन एसोसिएशन ऑफ क्लिनिकल मेडिसिन हर साल उन्हनि जे यादगिरीअ में जी.एस. सैनाणी ओरेशन ऑर्गेनाइज़ कंदा आहिनि, हिकु इवेंट ऑर्गेनाइज़ कंदा आहिनि ऐं जेरियाट्रिक सोसाइटी ऑफ इंडिया बि उन्हनि जे ऑनर में हिकु ओरेशन हर साल कंदा आहिनि। त हीअ आहिनि डॉक्टर जी.एस. सैनाणी, जिन खे पद्मश्री 2000 में मेडिकल सर्विसिस जे लाइ ॾिनो वियो। श्री गोकुलदास आहूजा जी कहाणी तमामु दिलचस्प आहे। हू बिज़नेसमैन हुआ, पर बिज़नेस कंदे बि उन्हनि खे समाज सेवा जो शौक़ु हो। उन्हनि हिकु सी स्काउट ग्रुप 1938 में शुरू कयो हो कराचीअ में। संदन जनम बि कराचीअ में 1915 में थियो हो। त ही सी स्काउट ग्रुप जेको आहे यंग माण्हुनि खे ट्रेनिंग ॾींदा आहिनि समुंड में मुसाफ़िरी करण जो, समुंड में रिलेटेड जेके एक्टिविटीज़ थियनि थियूं पियूं उन्हनि जी ट्रेनिंग ॾियण लाइ उन्हनि उहो शुरू कयो हो। विरहाङे खां पोइ जॾहिं बम्बई में अची रहिया त उते बि उन्हनि इहा प्रवृत्ति चालू रखी ऐं उहो सी स्काउट ग्रुप जो स्वरूप बदिलाए करे सी कैडेट कॉर्प्स कयो वियो, जंहिंखे इंडियन नेवी बि सपोर्ट कयो। 1961 में सरकारी कानून बटायो ऐं उनखां पोइ हिकु ट्रेनिंग शिप जवाहर तयारु थियो, जंहिंखे कमीशन कयो वियो 1966 में मुंबईअ में। अॼु हुते हर संडे ते लॻभॻि 2500 यंग छोकिरा छोकिरियूं ट्रेनिंग वठण लाइ वेंदा आहिनि ऐं हू 4 सालनि जो हिकु कोर्स बि हलाईंदा आहिनि। कोर्स जो मुख्य मक़सदु आहे नॉटिकल स्किल्स, माना समुंड में कमु अचनि अहिड़ियूं कलाऊं ऐं हुनर सेखारींदा आहिनि ऐं लीडरशिप, गुड कैरेक्टर, कॉन्फिडेंस बिल्डिंग, इहे सभु बि उन कोर्स जो हिकु हिसो आहिनि। त हीअ हिकु तमामु ज़बरदस्त हिकु बिज़नेसमैन जे द्वारा शुरू कयल प्रवृत्ति आहे जेका अॼु बि हली रही आहे, सी कैडेट कॉर्प्स भारत में। गोकुलदास आहूजा खे 1986 में 1986 में संदन शेवाउनि जे लाइ हिकु पद्मश्री ॾिनो वियो हो। त हिकु अज़ीम शख़्सियत सिंधियुनि जी गोकुलदास आहूजा। श्रीमती सुंदरी के श्रीधरानी खे 1992 में पद्मश्री ॾिनो वियो परफॉर्मिंग आर्ट्स जे लाइ। हू कलाकार आहिनि ऐं उन्हनि दिल्लीअ में हिकु तमामु वॾी संस्था आहे कला सां रिलेटेड, त्रिवेणी कला संगम, उन जी स्थापना कई हुई। हैदराबाद सिंध में 1925 में संदन जनम थियो ऐं कथकलीअ में, मणिपुरी में ऐं ग्रीक डांसिस में उन्हनि तइलीम प्राप्त कई ऐं उन में निपुण थिया। 1950 में त्रिवेणी कला संगम दिल्लीअ में उन्हनि शुरू कयो। उन्हनि खे पंडित नेहरू उन वक़्त जे प्रधानमंत्री ज़मीन ॾिनी ऐं अॼु उहो संस्था जेका आहे तव्हां ॾिसी सघंदा, त्रिवेणी कला संगम दिल्लीअ में तमामु वॾी संस्था आहे परफॉर्मिंग आर्ट्स ऐं आर्ट्स जे लाइ। त उहा हिननि खे बर्पा करण जो सौभाग्य प्राप्त थियो। सुंदरी के श्रीधरानी खे संगीत नाटक अकेडमी अवॉर्ड मिलियो 2011 में संदन गुज़ारे वञण खां पोइ ऐं हू फुल ब्राइट फेलो बि हुयो। त हीअ आहिनि सुंदरी के श्रीधरानी, पद्मश्री अवॉर्ड विनर 1992 मां परफॉर्मिंग आर्ट्स जे लाइ।
गोविंद निहालाणी हिकु तमामु अज़ीम फिल्मी शख़्सियत आहे भारत में। उन्हनि खे 2002 में पद्मश्री अवॉर्ड ॾिनो वियो। उन्हनि खे ॿिया बि केतिरा ई अवॉर्ड मिलियल आहिनि हिंदी सिनेमा में जीअं त नेशनल फिल्म अवॉर्ड 5 दफ़ा उन्हनि खे फिल्म फेयर अवॉर्ड मिलियो आहे, 6 दफ़ा नेशनल फिल्म अवॉर्ड, जेको तमामु वॾी ॻाल्हि आहे, मिलियो आहे। ऐं हू समाज में जागरूकता आणण जी कोशिशि कंदा आहिनि फिल्म्स जे ज़रिए। उन्हनि जी फिल्मुनि में हिकु सामाजिक परिवर्तन, सामाजिक खूबियुनि खामियुनि जो ज़िक्र हूंदो आहे ऐं तमामु सुठे नमूने स्टोरी ॿुधाईंदा आहिनि, मन खे छुही वञे अहिड़े नमूने हू पंहिंजी फिल्मूं ठाहींदा आहिनि। गोविंद निहालाणी हिकु मशहूरु डायरेक्टर, सिनेमाटोग्राफर ऐं प्रोड्यूसर सिंधी, उन्हनि खे 2002 में पद्मश्री मिलियो। डॉक्टर इंदिरा हिंदुजा, उन्हनि खे 2011 में पद्मश्री ॾिनो वियो मेडिसिन जे लाइ। हू भारत जा तमामु मशहूरु डॉक्टर आहिनि, गायनेकोलॉजिस्ट आहिनि, जिन जो टेस्ट ट्यूब बेबी ते काफ़ी रिसर्च थियल आहे ऐं उन्हनि खे पायोनियरिंग गायनेकोलॉजिस्ट चयो वेंदो आहे, जिन इंडिया खे फर्स्ट गिफ्ट टेस्ट ट्यूब बेबी ॾिनी। उन्हनि हिकु उकाइट डोनेशन टेक्निक सां मेनोपॉज़ल पेशेंट्स खे, मेनोपॉज़ थियल हुजे अहिड़ी औरतुनि खे बि ॿार थी सघे, अहिड़े क़िस्म जी उन्हनि टेक्निक तयारु कई 1991 में। उन्हनि खे तमामु घणा इनाम मिलियल आहिनि। उन्हनि मां हिकिड़ो आहे धनवंतरी अवॉर्ड, जेको हिंदुस्तान में सरकार जे तरफ़ां जेको आहे मेडिकल फील्ड में इनाम ॾिनो वेंदो आहे। त हीअ डॉक्टर इंदिरा हिंदुजा, जिन खे 2011 में पद्मश्री अवॉर्ड ॾिनो वियो मेडिसिन जे लाइ। डॉक्टर अलका कृपलाणी हिकु मशहूरु अकेडमिक आहे, मेडिकल प्रोफेशनल आहे ऐं हू ऑल इंडिया मेडिकल साइंसिस में प्रोफेसर ऐं हेड ऑफ डिपार्टमेंट आहिनि गायनेकोलॉजी जा, न्यू दिल्ली में। उन्हनि खे 2015 में पद्मश्री अवॉर्ड मेडिकल फील्ड जे लाइ ॾिनो वियो। हू रिप्रोडक्टिव एंडोक्रिनोलॉजी ऐं गायनेकोलॉजिक एंडोस्कोपी जे लाइ मशहूरु आहिनि। उन्हनि खे उन में एक्सपर्टिस आहे। हुननि बेहद घणा किताब ऐं आर्टिकल्स लिखिया आहिनि ऐं केतिरा ई 500 खां वधीक उन्हनि गेस्ट लेक्चर्स ॾिना आहिनि पंहिंजी फील्ड में। ऐं उन्हनि खे बि भारत जो जेको मेडिकल फील्ड में तमामु वॾो इनाम ॻणियो वेंदो आहे, डॉक्टर BC रॉय, उहो 2007 में ॾिनो वियो। त डॉक्टर अलका कृपलाणी हिकु तमामु मशहूरु एक्सपर्ट गायनेकोलॉजी जा प्रोफेसर आहिनि, जिन खे पद्मश्री अवॉर्ड 2015 में मिलियो। जॾहिं बि हिंदी सिनेमा जो ज़िक्र थींदो आहे त शोले फिल्म जो ज़िक्र ज़रूरु थींदो आहे ऐं उन फिल्म खे ठाहिण जो जस जेको आहे हिकु सिंधी श्री रमेश सिप्पी खे आहे। रमेश सिप्पी हिकु मशहूरु सिंधी डायरेक्टर आहिनि, जिन शोले जहिड़ियूं लाजवाब फिल्मूं ठाहियूं आहिनि। उन्हनि जो जनमु 1947 में कराची में थियो। उन्हनि जा पिता साहिब GP सिप्पी बि फिल्म प्रोड्यूसर आहिनि हुआ। उन्हनि 1975 में शोले फिल्म ठाही, जेका अॼु बि रिकॉर्ड ब्रेकिंग मूवी आहे। ऐं 2017 में रमेश सिप्पी अकेडमी ऑफ सिनेमा एंड एंटरटेनमेंट जी हुननि स्थापना कई बम्बई में, जीअं ॿियनि खे फिल्म प्रोडक्शन डायरेक्शन सेखारे सघनि। हिननि खे 2013 में पद्मश्री अवॉर्ड मिलियो। त हिंदी सिनेमा जो तमामु मशहूरु डायरेक्टर ऐं प्रोड्यूसर रमेश सिप्पी, जिन खे 2013 में पद्मश्री अवॉर्ड ॾिनो वियो। रवीना टंडन हिकु कामयाबु हिंदी सिनेमा जी एक्ट्रेस आहे। उनखे 2024 में पद्मश्री मिलियो। रवीना जो जनमु मुंबई में 1972 में थियो। संदसि पिता जो नालो रवि टंडन आहे ऐं माता जो नालो शायदि वीणा टंडन आहे। संदसि माता सिंधियाणी आहे। उनखे नेशनल फिल्म अवॉर्ड बि मिलियल आहे ऐं 2 फिल्म फेयर अवॉर्ड बि मिलियल आहिनि। हूअ मैकमोहन हिकिड़ो वॾो कलाकार आहे हिंदी सिनेमा में, उनजी बि रिलेटिव आहे। उनखे पद्मश्री 2024 में संदसि सिनेमा में कॉन्ट्रीब्यूशन्स जे ध्यान में रखंदे ॾिनो वियो ऐं हू पर केतिरनि ई सामाजिक मसइलनि ते बि ॻाल्हाईंदी आहे। त हीअ आहे रवीना टंडन, जंहिंखे पद्मश्री 2024 में मिलियो। श्री संजीव भीखचंदाणी हिकु ज़बरदस्त एग्ज़ीक्यूटिव ऐं बिज़नेसमैन रहिया आहिनि ऐं हुननि Naukri.com जी स्थापना कई, जेको एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज़ जो हिकु प्लेटफॉर्म आहे। 1963 में संदन जनमु दिल्लीअ में थियो ऐं खेनि 2020 में पद्मश्री अवॉर्ड ट्रेड एंड इंडस्ट्री कैटेगरी में ॾिनो वियो। हे हिकु नए जनरेशन जा एंटरप्रेनर आहिनि। हुननि सेंट स्टीफन्स कॉलेज दिल्लीअ में पढ़ाई कई। उनखां पोइ IIM अहमदाबाद में हुननि MBA कयो ऐं इंडिया जो फर्स्ट ऐं लार्जेस्ट ऑनलाइन जॉब पोर्टल शुरू करण वारो श्री संजीव भीखचंदाणी आहे, जंहिं लखे माण्हुनि खे नौकरी ॻोल्हण में मदद कई आहे। उन्हनि खे 2020 में पद्मश्री अवॉर्ड ॾिनो वियो। 1977 में कराची में ॼावल श्री रोमेश वाधवाणी जी बि हिकु बिज़नेस में तमामु वॾी कामयाबी आहे। हू बिलियनर टेक एंटरप्रेनर आहिनि, जेके US में रहनि था ऐं उन्हनि खे बि 2020 में पद्मश्री अवॉर्ड ॾिनो वियो ट्रेड एंड इंडस्ट्री कैटेगरी में।
नंढी उमिरि में उन्हनि खे पोलियो थी पियो, पर रोमेश लाइ इन क़िस्म जी तकलीफ़ खां वॾी कोन ई हू उन जे बावजूद बि IIT मां पढ़िया ऐं अॻियां वञी USA में कार्नेगी मेलन मां बि इंजीनियरिंग कयूं, सिम्फनी टेक्नोलॉजी ग्रुप जी स्थापना कयूं ऐं अॼु वाधवाणी फाउंडेशन फॉर इकोनॉमिक डेवलपमेंट इन इमर्जिंग इकोनॉमीज़ जा हू फिलांथ्रोपिक चेयरमैन आहिनि ऐं हिकु अमेरिकन इंडियन बिलियनर आहिनि जेके समाज सेवा बि करनि था, पंहिंजी दौलत जो सदुपयोग बि करनि था। खेनि 2020 में पद्मश्री अवार्ड ॾिनो वियो हो। श्री रोमेश वाधवाणी। प्रोफेसर दिलीप टी शहाणी IIT खड़गपुर मां हुननि इंजीनियरिंग पढ़ी ऐं उन खां पोइ PhD उन्हनि IIT दिल्ली मां कई। उन्हनि खे 2022 में एजुकेशन ऐं लिटरेचर खेत्र में कॉन्ट्रीब्यूशन जे लाइ पद्मश्री ॾिनो वियो। हिन वक़्तु हू एमिरेटस प्रोफेसर आहिनि IIT दिल्ली जा। उन्हनि जा जेके ख़ासि टेक्निकल कॉन्ट्रीब्यूशन्स आहिनि एज़ ए इंजीनियर, उहे उन्हनि मां ॿ आहिनि जेके इंडिया में वोटिंग सिस्टम में इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन यूज़ कई वेंदी आहे उनखे डेवलप करण में, ऐं वोटर वेरीफाइड पेपर ऑडिट ट्रेल मशीन जे डेवलप करण में बि हिननि जो वॾो हथु आहे। त प्रोफेसर दिलीप टी शहाणी हिकु कामयाबु तमामु सुठा प्रोफेसर इंजीनियरिंग जा हिन वक़्तु रिटायर्ड आहिनि, एमिरेटस प्रोफेसर आहिनि IIT दिल्ली जा। उन्हनि खे 2022 में पद्मश्री अवार्ड ॾिनो वियो। असां जेतिरनि बि सिंधी शख़्सियतुनि जो ज़िक्र कयोसीं उन मां साबित आहे त सिंधी कम्यूनिटी जेका आहे न सिर्फ़ु पाण अची वसी दुनिया भर में, भारत में, पाकिस्तान में, पर हू जिते बि रहनि था उते हू सामाजिक सेवा, नेशन बिल्ड करनि था, बिल्कुलु तकलीफ़ुनि सां मुक़ाबिलो कंदे ऐं एक्सलेंट जंहिं बि फील्ड में वञनि था उन में एक्सलेंट सर्विसिस करनि था। असां ॾिठोसीं केतिरा मेडिकल प्रोफेशनल्स आहिनि, फिल्म्स में आहिनि, स्पोर्ट्स में आहिनि, उहे एक्सलेंट हाईएस्ट पोजीशन ते हू पहुचनि था ऐं शेवा करनि था। त ही असांजे लाइ हिकु सांस्कृतिक वरसो आहे। ही पॉडकास्ट ठाहिण जो मुख्य मक़सदु इहो ई हुयो त ही जेके सिंधी माण्हू असां जिनखे ॾिठोसीं असां, जिन साहित्य में, साइंस में, मेडिसिन में, स्पोर्ट्स में, बिज़नेस में, पॉलिटिक्स में, पब्लिक सर्विस में एक्सलेंट परफॉर्म कयो आहे, त असांखे बि इन्हनि खे ॾिसी करे शायदि प्रेरणा मिले ऐं ॿिया घणेई सिंधी अॻियां वञी करे पद्मा अवार्ड विनर थियनि ऐं जिते बि हू रहनि था उहो देश, प्रदेश, समाज, उते हू पंहिंजो कॉन्ट्रीब्यूट करे उते विकास करण में पंहिंजो सहयोग करे सघनि। इहा प्रेरणा मिले माण्हुनि खे, उन लाइ ही पॉडकास्ट कयो वियो आहे। त सिंधी इज़ नॉट जस्ट अ लैंग्वेज और अ कम्युनिटी, इट इज़ अ स्पिरिट ऑफ एंटरप्राइज, resilience and cultural pride. Celebrate it. जय झूलेलाल। थैंक यू। जेकॾहिं ही तव्हांखे पसंदि आयो आहे त सिंधी ॿोली ओताक चैनल सब्सक्राइब कयो ऐं ॿियनि ताईं बि पहुचायो, छाकाणि त जेकॾहिं तव्हां सब्सक्राइब कंदा त ॿियनि माण्हुनि खे बि हिन जे बारे में वधीक ख़बर पवंदी। महिरबानी।